अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भलीकार आया एहसन खुड़ो नज़र विझंदासीं वक्त जी हेडलाइंस ते। जैसे मैंने कहा, एलामिया के अंदर बड़े वाज़ेह अल्फाज में लिखा हुआ है कि क्या था और क्या नहीं था। उसके ऊपर आप वाज़ेह तौर पे देख सकते हैं अगर कहीं उधर कॉन्स्पिरेसी का लफ्ज़ है क्या उस एलामिया में। मेरा नहीं ख्याल। ऑप्शंस इस्टेब्लिशमेंट की तरफ से नहीं रखी गई थी। प्राइम मिनिस्टर ऑफिस की तरफ से चीफ ऑफ आर्मी स्टाफ को अप्रोच किया गया था कि जब ये डेडलॉक बरकरार था कि इसमें कोई बीच बचाव की बात करें। आर्मी चीफ और DGI भी उसमें गए PM ऑफिस। वहाँ पे उनके साथ जो उनके मुख्तलिफ और रफ़ाक़ा थे उनके साथ बैठ के वहीं पे ये 3 सिनेरियोज़ डिस्कस हुए कि क्या क्या हो सकता है। और उन 3 सिनेरियोज़ में एक सिनेरियो जो था कि जी नो कॉन्फिडेंस मोशन गोज एज इट इज़, दूसरा था कि प्राइम मिनिस्टर साहब रिज़ाइन कर दें, और तीसरा था कि अपोजिशन नो कॉन्फिडेंस मोशन वापस ले ले और प्राइम मिनिस्टर साहब असम्बलियाँ डिज़ोल्व करके फ्रेश इलेक्शंस की तरफ चले जाएं। इमरान खान जो हुकूमत किराइण लाइ परॾेही साज़िश ऐं अमेरिका पारां हवाई अड्डा घुरण वारो बयानियो कूड़ो साबित। पाक फ़ौजी तर्जुमान इमरान हुकूमत किराइण लाइ अमेरिका साज़िश वारनि इल्ज़ामनि खे रद्द करे छॾियो। क़ौमी सलामती कमेटीअ जे पदरनामे में साज़िश जो को बि लफ़्ज़ शामिल नाहे। कंहिं वटि सबूत आहे त साम्हूं आंदा वञनि। बीमार साज़िश ते नाहे कयो वेंदो। ॿिया मामला बि हूंदा आहिनि। इस्टेब्लिशमेंट इमरान खान खे को बि ऑप्शन न ॾिनो हो। अॻूणे वज़ीर आज़म सियासी बुरान खे हल करण लाइ पाण पाक फ़ौज सां राब्तो कयो। आर्मी चीफ ऐं DGI 3 ऑप्शन खणी PDM वटि विया हुआ, जिन में वज़ीर आज़म जी इस्तीफ़ा, बेतमादी रिथ वापसि वठण ऐं असेंबलियूं टोड़ण जो ऑप्शन शामिल हो। इमरान खान असेंबलियूं टोड़ण वारे ऑप्शन ते राज़ी हो, पर मुखालिफ़ धुर इनकार कयो। DGI मेजर जनरल बाबर इफ्तिखार जी प्रेस कॉन्फ्रेंस चवे तो फ़ौज ऐं अवामी विझोटूं पैदा करण लाइ मुहिम हलाई पई वञे। पाक फ़ौज जे किरदार कशी कंहिं बि सूरत में क़बूल नाहे। सियासी पार्टियूं फ़ौज खे सियासत में गिलण जी कोशिश न कनि। पाकिस्तान जो मुस्तक़बिल जमहूरियत में आहे, हाणे कॾहिं बि मार्शल लॉ न लॻंदी। चीफ ऑफ आर्मी स्टाफ is neither seeking an extension nor will he accept an extension, no matter what. He will be retiring on the 29th of November 2022. पाकिस्तान में फ्यूचर जो आगे जाना है वो जमहूरियत में ही है इंशाल्लाह, और पाकिस्तान में कभी मार्शल लॉ नहीं आएगा। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा जी मुलाज़मत वारे मुद्दे में बात बारा अफ़वाह बि रद्द। DGI मेजर जनरल बाबर इफ्तिखार चयो आहे त आर्मी चीफ मुद्दे में वाद न घुरी आहे, न ई चाहे थो न ई वठंदो। हू पंहिंजो मुद्दो पूरो करे 29 नवंबर ते रिटायर थी वेंदो। फ़ौज में के बि इख़्तिलाफ़ नाहिनि, न ई वरी कॾहिं थींदा। फ़ौज पंहिंजी क़यादत ते फ़ख्रु करे थी। जेॾांहुं फ़ौजी सरबराह ॾिसंदो 7 लख फ़ौज उन पासे ॾिसंदी आहे। 9 अप्रैल ते आर्मी चीफ ऐं DGI जी मुलाक़ात वारी परॾेही मीडिया जी ख़बर कूड़ ते ॿधल आहे। अदालतूं फ़ौज जे मातहत नाहिनि, अदालतूं आज़ादु आहिनि। पार्लियामेंट, सुप्रीम कोर्ट ऐं पाक फ़ौज जमहूरियत जा मुहाफ़िज़ आहिनि। फ़ौज केरु थींदी आहे कंहिंखे NRO ॾियण वारी। फ़ौज कंहिंखे बि NRO ॾियण जी पोज़ीशन में नाहे। अमेरिका कंहिं बि सदर ते फ़ौजी अॾा नाहिनि घुरिया, न ई मुतालबो कयो। मुल्क जे एटमी प्रोग्राम खे को बि ख़तरो नाहे। पीपुल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी DGI जे बयान ते जमहूरियत लाइ सुठो सवण करार ॾींदे चयो आहे त जमहूरियत ऐं कानून जी पासदारी हर इदारे शहरीअ जो फ़र्ज़ु आहे। उन रस्ते ते हलंदा रहियासीं त पाकिस्तान खे तरक़ीअ खां केरु बि नथो रोके सघे। मुल्की मसइलनि जो हल रुॻो जमहूरियत में आहे। DGI जो बयान जमहूरियत लाइ ताज़ी हवा जहिड़ो आहे। काज़ी अहमद जो हथियारबंदनि घर ते हमिलो करे औरत खे क़त्ल करे छॾियो। काज़ी अहमद मोड़ ते मोटरसाइकिल ते सवार 3 हथियारबंदनि जी फायरिंग में 45 वरनि जी अफरोज़ बेगम मारिजी वई। पुट मूजिब अमड़ इफ़्तार करे रही हुई त हथियारबंदनि घर में दाख़िल थी फायरिंग कई। हैदराबाद जे इलाइक़े अलीआबाद वारे इलाइक़े में नौजवान नारी पुरस्कार नमूने फ़ौज 16 वरनि जी सईदा नूनारीअ जो फाव खाधल लाश मिलियो। This headline news